संभाले वे ही डाढ़न ज्योति दे तू पाणु संभाले वे ही डाढ़न ज्योति दे ही डाढ़न ज्योति दे ही डाढ़न ज्योति दे ही डाढ़न ज्योति दे। कंहिं छा त कमाल ॻाल्हि कई आहे त हीअ दुनिया हिकु स्टेज आहे जिते रहण वारो हर शख्स हिकु किरदारु आहे। पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे ऐं हलियो वेंदो। पर दुनिया जे हिन हक़ीक़ी स्टेज ते हलंदड़ ड्रामो छा आहे ऐं हिन ड्रामे में केरु कहिड़ो किरदारु अदा करे थो इहो केरु बि सम्झी नाहे सघियो। हिन ड्रामे जो स्क्रिप्ट केरु थो लिखे ऐं हिन हलंदड़ फिरंदड़ किरदारनि जी डोर कंहिंजे हथ में आहे? यकीनन अल्लाह जे हथ में आहे। पर हिन ज़िंदगीअ जे ड्रामे जो आख़िरी शो कॾहिं थींदो, किथे थींदो ऐं कीअं थींदो मूंखे ख़बर नाहे। पर हिते असां मां कंहिंखे बि ख़बर नाहे सिवाय अल्लाह जे, सिवाय उन जे। अदा चाय अञा भी पई आहे, तुंहिंजे लाइ खणी अचां? न दी गंज थी वियो गंज। अबा हिते उल्टी न कजां, करी न हाँ कचो। अरे हैफ थी छोरा, पी जे खंघण ते तहां जो हाँ तो कचो थे। ओ अबो माफ़ कर, अबो माफ़ कर। असां चांहि था पियूं, तू अॻियां वेही खंघंदे हाँ तो कचो थींदो न बो। अरे मां थो चवां मूंसां न ॻाल्हाए न त। अबो न त छा कंदे मूंखे उथी खटंदा बि नथो सघीं ऐं धमकियूं अहिड़ियूं थो ॾीजो। अमा सुबेदा रोक रोक नंढे भागन के न त मुंहिंजे हथों मोल ॾिसंदी मथो अची थींदो मान। भले अदा तव्हां बाबा खे अजायो बखील न कयो। अदी बाबा जे मथां चादर खणी विझ, न त असांजी चांहि हराम करे छॾींदो। थोड़ा ख्याल तक कर गोर हाँ साईं दे खबर जेको पुछी चाचा। रईस सां मिलियो पियो अची न? चाचा तोसां कंहिं ॻाल्हि कई? कंहिं बि कई, तूं उन ॻाल्हि खे छॾ। मूंखे रुगो इहो ॿुधाए त तूं फ़ैसिले जे लाइ राज़पो ॾेखारे आयो आहीं या न? हा चाचा। अच्छा सही मां बाबा सोट खे घर में पेर त रखण ॾे, जीअं दाख़िल थियो आहे बाह ॿारे ॾिनी अथई। बस हाणे बस, तूं वरी मुंहिंजे लाइ ठाहू को थी वई।
बिछाए न मथे में धूड़। कंडू पुट सच त चए तो। होॾां चाचे भाउ ॿारनि आहे हेॾे वरी बाबो पूरो हवालो ही कोन थो ॾिए, बुत बणियो बीठो ही। हवाल त पूरो ॾे न। चाचा इहो त ॿुधायो मां न त फैसले लाइ हा करे आयो आहियां। छा इहो छा चई? अरे पूरी ॻाल्हि त ॿुधाए वञ न। बाबा पहिरियां सोट खे मानी त खाइण ॾे, पोइ हाल वाल वठजांसि। कंडू पुट ही जेसी ताईं गोहर जी मानी आराम न कंदो न, इनके आराम कोन ईंदो। बाबे खे ॿियो कम ई कहिड़ो आहे? बस हाणे बस घणी बकवास थी वई। वधीक मां तुंहिंजी ॼाड़ी ॿुधणु नथो चाहियां। वॾनि जी सलाह खां सवाइ ही मोतबर सही फ़ैसिलो वारे आहियां। हाणे इहो सम्झी थो त मां फ़ैसिलो थियणु ॾींदुसि, सुवाल ई पैदा नथो थिए। अड़े ने से हयात खान खां वधीक त मां चङो आहियां। इहो बि चङो थियो जो ॻोठ वारनि तो ते पग नाहे रखी, न त तूं त ॻोठ वारनि जो जीअण हराम करे हा। साड़ी बस अयूब जे साम्हूं थी वातोणी करोड़े चप्पो ठोकियो बा खोड़ी बि कान हणंदी आहे। अयूब सां थी वातोणी पर कान थई। अयूब आड़ी कापा आड़ी काप। ही केड़ी बदतमीजी आ? बदतमीजी? सोना साईं मां त का बदतमीजी न आहे कई। तोखे गोठ जी न्याणी जो भी ख्याल न है? सोना साईं मां त सभिन गोठ वारनि न्याणियुनि जो ख्याल कंदो आहियां। पोइ मुंहिंजी वाट छो रोकीअ थई? ज़ाहिर आहे हिक मथां त नज़र रखंदुसि न, कुआरो थी मरणो त न आहे। पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां इहो ख्याल ही कढी छॾ त राणी तोसां परणो कंदी। मुराद जे हूंदे तुंहिंजे दर ते केरु आहे जेको ॼञ वठी अचे? मुराद हुन जी मुंडी मरोड़े छॾींदो। वॾो आयो आहे राणी सां परणो करण वारो। तू सिर्फ मुंहिंजी थींदी, मुंहिंजी राणी। काॾे काॾे ॾिठो ई कोन त मोफी पुट आयो आहे। वञी पुछांसि त रहिस कहिड़ियूं पटियूं पढ़ायूं अथसि, बसि ईअं बगल में मुंहुं हणी हलियो वियो। पहिरियां गोहर वीचारे खे मानी त खाइण ॾे, को साह त खणण ॾींसि। अमा बाबो वञे थो सोट जी मानी हराम करण। बाबा मूं ॾे अखियूं कुरड़ियूं करे न ॾिस। रेस सां सोट गोहर मिली आयो आहे, मां न मिली आयो आहियां। जहिड़ो अच्छो मुंहुं आहे तुंहिंजो, तहिड़ो अच्छो मुंहुं आहे गोहर जो। गैरत जी ज़री बि कान अथव, रुॻो था वात हणो। अबा पोयां वञीसि, पिणे आ जज़्बाती होश विञाए वेही रहंदो। किथे का ग़लती न करे, जेकॾहिं ग़लती करे त वापसि वठी ईंजांसि। चई मां सही थी। इन खां पहिरियां जो बाबो होश मां निकिरी वञे, सोट जो वञी पासो वठां। बाबो जज़्बाती आहे, वञी रोकियांसि। ही ॾाढन जो थी ॾे अधी हे मानी ढके रख, तेन चाचे के मुंह ॾेई वठां। मां इन जी मानी खणी कुत्तन खे ॾेई छॾ। अड़े तो में थोड़ो बि अकुल ज़रो हुजे हा न, तो वॾनि सां सलाह करे पोइ फ़ैसिले जो राज़ पोइ ॾेखारी। हा मूं फैसले लाइ हा कई कोन्हे, तोखे चयो कयां त मां फ़ैसिलो वारे आयो आहियां। अयूब आड़ी काप हा मां, अयूब आड़ी काप। अरे तुंहिंजो मुंहुं ई थो पियो ॿुधाए। चाचो को वली थी वियो आहे, असांखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई न आहे। ऐं चाचो मुंहुं मुहारो ॾिसे ई कोन थो, ऐं ॿुधाए थो छॾे। अरे मूंखे सभु ख़बर आहे। इहो जेको रहिस आहे न, हिन मोतबर जे मथे ते 2-3 ॾींहंनि खां हथ थो पियो फेरे। ऐं ही वरी कुत्ते वांगुरु पुछ लटकायूं हुन जे दर ते पियो। चाचा ॻाल्हि ॿुध,
रेस फैसले में असांखे ॾोह ॾंड वठी ॾींदो? अरे जेकॾहिं पैसनि जी बुख अथई तोखे मां पंहिंजी ज़मीन वकिणी पैसा थो ॾियां। बाक़ी ॻाल्हि ॿुधो, पहिरीं पलांद कबो पलांद, पोइ फ़ैसिलो कबो। वाह रे चाचा वाह, असुल मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई अथई। हाणे पलांद कबो। बसि कर पलांद करे ठाहू को। अड़े उहे मुंहं ड्राई ॿिया जेके सूअरनि सां विढ़नि। अड़े तव्हां त कुते जी रुॻी भौंक था ॿुधो त साह मुठ में थो अची वञे। पलांद कंदो ही पहिरीं पलांद कबो पोइ फ़ैसिलो वारबो। ॿुधो, पहिरीं मुंहिंजो नंढो भाउ मारी, मुंहिंजे जवान पुट खे पुठो, तुंहिंजे पोड़े पीजूं टंगूं भञी झंग में उछले आयासीं। 2-3 कलाक जेकॾहिं देर सां पहुचूं त ही त मुड़ुसि फथकी मरे वञे। वरी असांजी सलाह खां पोइ ही मोतबर फ़ैसिलो वारे आहे। चाचा, मां रेस सां सिपान करे आयो आहियां। ही सिपान ॾेई आयो आहे। मां चवां थो त हालत ॾिस मुड़ुस खे डंडा हणी मुड़ुस जा फिफड़ सुञाए छॾिया अथई। ॻाल्हाइण खां बि निकिरी वियो आहे। हालत ॾिस भला अदा उते ही छोरा न हा, तॾहिं था फ़ैसिले जूं ॻाल्हियूं कनि। उहो त मूंखां पुछ न त इन्हनि ज़ालिमनि मूंखे ड्रोड़ाए एॾो मूंखे अहिड़ो कुटको कढियो जेको मूंखे क़यामत ताईं यादि हूंदो। टूट छोरन भी मुंह अच्छी डाड़ी वारे के कुटियो आ। अरे फैसलो न कयो छोरो, फैसलो न कयो, पलाद कयो। अदा बाबे जी खट खणी के वनी कुंड ते रखोस, हिते ॻाल्हाइणी कोन ॾींदो। न खट न खणजो, बस हाणे मां चुप करे दो वया। बाबा ॾिसी नथो चाचो गंद तो करे। बस कर, आजो वातो बंद रखो। वडन जो दब थई सोट जो कसरू बाबा मुंह मां तो कढी। गोर मुखे मुंह सिर जी वर्दी दे तो पोइ मां हितां वेंदुस। चाचा जेकॾहिं फैसले में इंसाफ न थियो न, उथी हलिया ईंदासीं। बाक़ी रेस के मूं ज़बान ॾिनी आहे, फैसले में हलणो पवंदो। इंसाफ? अरे तोखे कहिड़ो इंसाफ? खून जो मुल्ह थींदो आहे, 1 लख 2 लख 3 लख। असांजा 3 खून थिया आहिनि, 3 खून। चाचा 3 न 2 खून 2। अरे पिणे खे वरी कहिड़ो जहिड़ो छॾियो अथनि? मुड़ुस जूं टंगूं ॿाहूं भञी मुड़ुस ई खारे छॾियो, पिनण जे लाइ बि कोन रहियो आहे। 3 खून ई सही, पर इंसाफ त थींदो। अड़े न 3 खूननि जा भले तूं 9 लख रुपया वठी माड़ी अॾा, पर पुट हिन ॻोठ में असीं कंधु खणी हलण जहिड़ा न रहंदासीं। चाचा जेकॾहिं पलांद में असां उन्हनि जा माण्हू मारींदासीं त वरी हू असांजा माण्हू मारींदा। इन ई असां तबाहीअ खां सवाइ ॿियो असांखे कुझु बि हथ कोन ईंदो। कुझु बि थिए, कुझु बि हुजे, भली केॾी तबाही छो न थिए, पर पहिरीं पलांद कबो, पलांद पोइ फ़ैसिलो।
न चाचा, मां फ़ैसिलो वारे आयो आहियां, फ़ैसिलो ई कंदुसि। त पोइ मुंहिंजी ॻाल्हि बि कन कोन्हे ॿुधी छॾ। मां फ़ैसिलो कोन कंदुसि, मां पलांत कंदुसि, पलांत। जेकॾहिं पुॼी न सघियुसि त पोइ घर छॾे वेही रहंदुसि। हल छोरा, जिथे इज़त न हुजे न उते विहणु बेकार आहे। बाबा तूं भली हल, मां सोट सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए अचां थो। अड़े ॻाल्हाइण त छा, मां हिननि मुतबरनि जूं छिटकिलियूं बि ॾिसण नथो चाहियां। हाणे मां हिननि खे ॿुधाईंदुसि त अयूब आड़ी काप आहे, आड़ी काप। हाणे हे मुतबर घर जो सी वॾड़ो थियो, न सलाह न सवाब वॾणनि सां पंहिंजे मुंहं ते थो फ़ैसिला पाणी। हलो त हलूं। मानी खणी वञा, जे मुंहं मथां पऊं न, मानी खाणी हराम करे थो छॾे। कर शेरो बाबल साईं, गोहर फ़ैसिले लाइ हा करे वियो आहे। बाक़ी गोहर जो चाचो अयूब फ़ैसिले लाइ आमादा थींदो अलाए कोन। असल में हिन ॻोठ मथां शैतान तॾहिं टरंदो जॾहिं इहो किनो अयूब मरंदो। इहो शैतान 100 साल जी ज़िंदगी खणी आयो आहे, अलाए जे कॾहिं मरंदो, इन मां असांजी जान छुटंदी। इहो अयूब घणा ॾींहं अॻु पेरनि ते अची वञे हा, जेकॾहिं हुनजे सिर जे मथां आकिल खान जो हथ न हुजे हा त। बाबल साईं, आकिल खान बि इहो ई थो चाहे त जीअं असांजो ॻोठ 2 हिस्सनि में विरहाइजी वञे। बाबल साईं, जीअं मथी इलेक्शन ते असां वारी पोलिंग ते असांखे शिकस्त ॾे। इहो ख़्वाब आकिल खान जो त मां कॾहिं बि पूरो थियण कोन ॾींदुसि। उहो बि तॾहिं थींदो न बाबल साईं, जॾहिं अयूब खे पंहिंजी मुठ में बंदि कंदो। इन निभागे अयूब जा हिन ॻोठ में अधु वोट आहिनि। चवीं सच थो, जेकॾहिं अयूब फिरी वियो न त कालू वारनि जा वोट बि कोन मिलंदा ऐं गुलण ई तू बतन में हलिया वेंदा। बाबल साईं, इन कादन वारनि मां पूरो ॻोठ बेज़ार आहे ऐं कादन वारा तव्हांजा ख़ासि माण्हू आहिनि। ईअं न थिए बाबल साईं जो सॼो ॻोठ हथनि मां हलियो वञे। ॿिया काॾे बि कोन वेंदा, सिर्फ़ु हिन अयूब खे मारे मञाइणो पवंदो। बाबल साईं, जे इहो फ़ैसिलो थी वियो त हिन अयूब जे वात ते लगाम अची वेंदो। हिन अयूब जे वात में लगाम त हर हाल में विझंदुसि ऐं हुनखे ॿुधाईंदुसि त हयात ख़ान उहो हाथी आहे जेको लत ई हिकु हणंदो आहे, हमरा ख़तम। पठाणी जे मस्ती करण आई है, थाम दो जल्दी कर, देर थी थे। मुझो वारो ना है थावन जो, पाण दो। बड़ी शरारत करणी नथी, मां सॼो आलो कंदी सां, जल्दी कर। जानू, इहो 14 जो चंड किथां उभरियो आहे? बाबल साईं, इन छोकिरीअ जी मूंखे ख़बर न आहे। हयात खान जे ॻोठ जूं आहिनि, पुछा बि उन्हनि खां करणी पवंदी। पोइ जल्दी जांच कर, इहा छोकिरी कंहिंजी धीउ आहे ऐं नालो छा अथसि? हा बाबल साईं, जानू जान ॾेई बि तव्हांखे जांच करे ॾींदो त इहा छोकिरी केरु आहे। जेतिरो जल्द थी सघई जांच कर।
चवन था त मुराद तुंहिंजे संग जे लाइ भजंदो तो वते। हिननि ज़ालिमनि जे घर रिश्तो केर कंदो? अञा त मुंहिंजी शादी ई न थी आहे, रिश्तो ई न जुड़ियो आहे त हेॾियूं रड़ियूं पियो करे, सफ़ा निड़ीअ ते लत ॾिनी हुई, साह पियो कढे। सोच पठाणी, जेकॾहिं मुंहिंजो हिते रिश्तो थी वियो त तुंहिंजी हिन सिकी लधी राणीअ जो कहिड़ो हशर कंदा इहे ज़ालिम? तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे, तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे।